अस्सलामुअलैकुम नाज़रीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में भली कार मकली लग रिपोर्ट रज़ा ख़ास के लिए ज़िले ठटे जे इलाके गुट अली मोहम्मद कियो में एक महीनो पहिरियों वहशी मुड़स पारां सरिया गरम करे पंहिंजी ज़ाल ज़ाहिदा कियो वारो मामलो नओं रुख़ अख्तियार करे वियो। रिपोर्ट मूजिब ठटोला गुट अली मोहम्मद कियो में एक महीनो पहिरियों वहशी मुड़स पारां सरिया गरम करे पंहिंजी ज़ाल ज़ाहिदा कियो खे ॿिन्हिनि जगहनि खां आर पार करे खे सख़्त तशद्दुद बाद मरणगीर करे छॾियो हो। मक़ामी साफ़िन सख़्त रद्दे अमल कवरेज बाद जवाबदार पंहिंजे हिक साथी समेत गिरफ़्तार थी बदीन जेल हवाले थिया हुआ। ज़ाहिदा कियो पंहिंजे पीउ जावेद कियो सां गॾु एहतजाजनि इल्ज़ाम हणंदे ॿुधायो त असीं ग़रीब मिसकीन आहियूं, मुंहिंजो बाबा जावेद कियो बिल्कुलु अणपढ़ियो आहे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी खां पोइ मक़ामी वॾेरनि जंहिंमें हाजी वल्द मिस्री कियो, मोहम्मद वल्द लधो कियो ऐं हाजी वल्द अला ॾिनो कियो जिन मुंहिंजे बाबा जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। वॾेरनि पुलिस जे हिकु अहलकार नज़र शाह ऐं मक़ामी साहबी जिन सां मुबैना मिली करे थाणे ते धोखे सां घुरायो ऐं चयो त हाई कोर्ट मां हिकु नोटिस आयो आहे, जल्दी अचो ऐं सहियूं करे वञो। जॾहिं बाबा थाणे ते पहुतो त उन ते मौजूदु अहलकार ख़ाली पेपर ते साइनूं करायूं, जंहिं बाद जवाबदार ॿई ॾींहं ज़मानत कराए घर पहुता। जंहिं बाद मूंखे मुंहिंजे बाबा असांजे ॻोठाणनि जेके मुंहिंजी मदद कनि पिया उन्हनि खे बि कूड़नि केसनि में फसाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि।